गुज़िर रात भारत एक भेरो ॿीहर पाकिस्तान के मुख़्तलिफ़ इलाक़नि में हमला कया, जिनके पाक फ़ौज मुंहं तोड़ जवाब ॾींदे मुकम्मल तौर नाकाम बणाए छॾियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी मीडिया ब्रीफिंग। पाक फ़ौज जे तर्जमान ॿुधायो त भारत तरफ़ां लाहौर, चकवाल, रावलपिंडी, बावलपुर, अटक, गुजरांवाला, सिंध जे इलाइक़नि चोर, घोटकी जे इलाइक़े मियाणो ऐं कराची जे इलाइक़े मली समेत 12 हंधनि ते हैरब ड्रोन्स उमाणिया विया, जिन खे पाक फ़ौज जे बहादुर जवाननि बर वक़्त कार्रवाई करे तबाह कयो। तबाह थियल भारतीय ड्रोन्स जा मलबा उन्हनि इलाइक़नि में मौजूद आहिनि। मियाणो में ड्रोन हमले में हिकु शहरी शहीद ऐं हिकु ज़ख़्मी थियो। लाहौर में ड्रोन हमले में पाक फ़ौज जा 4 जवान ज़ख़्मी थिया। पाक फ़ौज जे तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारत न रुगो ख़िते पर पूरी दुनिया जे अमन खे ख़तरे में विझी रहियो आहे। पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज पूरी तरह चौकस आहे। हिंदुस्तान पाकिस्तान जी फ़िज़ाई हदुनि जी ॿीहर भञकड़ी कई। ही ॾाढो ई संगीन मामिलो आहे। राति बि पाक फ़ौज भारत खे मुंहंतोड़ जवाब ॾिनो। भारत तरफ़ां ड्रोन उमाण खिलियल जारियत आहे। भारत मस्जिदुनि ऐं शहरुनि ते हमले जो ज़िम्मेवार आहे। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ भारत सां मुकम्मल जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। हिक इंटरव्यू में ख़्वाजा आसिफ जो चवणु आहे त पाकिस्तान छिकताण वधाइण नथो चाहे, पर भारत सूरतयाल वधीक संगीन बणाई पई वञे। उन में को शक न आहे त पाकिस्तान हिक मुकम्मल जंग लाइ भरपूर तरीक़े सां तयार आहे। पाक भारत छिकताण हिक मुकम्मल जंग जी शक्ल अख्तियार करे सघे थी। भारत आलमी सरहद जी भञकड़ी करे सूरतयाल वधीक संगीन बणाई ऐं दिल्ली सरकार लाॻीतो छिकताण वधाए रही आहे।